अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादू शहर जे नूरानी चौंक तां ॾींहं ॾिठे जो 20 लख रुपया वापारीअ खां फुर। जी नाज़रीन, हिकु अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। वापारी शेरल खोखर, शफ़ी मोहम्मद ज़ौर, मोहम्मद खान खोखर ऐं शाह ज़ौर जी अॻुवाणी में SSP मोड़ इंडस हाईवे ते धरणो मुसलसल सुबुह जो 10 बजे खां जारी रहियो ऐं 3 बजे ॻाल्हियुनि वसीले ख़त्म कयो वियो। जी नाज़रीन, हिकु अहम ख़बर अवां सां शामिल कंदासीं। ॾींहं ॾिठे जो मोटरसाइकिल सवार हथियार बंदन सब्ज़ी फ्रूट जे वापारी एजाज कलोड़ो खां 20 लख रुपया फुर करे विया। दादू रोज़ाना शहरी फुरजी रहिया आहिनि। पुलिस शहर खे ॾोहारिन हवाले करे छॾियो आहे ऐं दादू वासिन जो DIG हैदराबाद ऐं SSP दादूअ खां इंसाफ़ जो मुतालबो। जी नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।